नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे बिरिया सिटी मां ख़बर ईंदा। बिरिया सिटी ऐं आस पास में बदअमनी अरूज ते पहुची वई। बिरिया रोड लिंक रोड ते नामालूम फौरन अथां फुर दौरान मज़ामत करण ते गोली लगण सबब नौजवान मारिजी वियो। मारिजी वियल नौजवान जी सुञाणप ॻोठ हाजी दाद बिरोई वासी 28 सालनि जी कुर्बान बिरोई तौर थी। इतला ते बिरिया सिटी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए बिरिया सिटी अस्पताल आंदो। उन सिलसिले में नौजवान जे चाचे मोहम्मद नवाज बिरोई ॿुधायो त नौजवान बिरिया रोड शहर खां मोटरसाइकिल ते सवार थी ॻोठ तरफ अची रहियो हो त ॻोठ वारे रस्ते में नामालूम हथियार बंदन मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। उन दौरान नौजवान पारां मज़ामत करण ते गोली लगण सबब मौके ते ही मारिजी वियो, जॾहिं त नामालूम फोरू मोटरसाइकिल समेत फरार थी विया। राब्ते ते बिरिया सिटी थाणे जे SHO गुलाम कादिर गोरचाणी ॿुधायो त इतला मिलण सां पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ अस्पताल आंदो ऐं वधीक जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त अस्पताल में ड्यूटी इंचार्ज डॉक्टर आमिर ख़ासकेली ॿुधायो त नौजवान खे मथे में गोली लॻल आहे, जेको नौजवान जे मौत जो कारण बणियो आहे। मालूम थियो आहे त फौरन अथां मारिजी वियल नौजवान कुर्बान बिरोई बिरिया सिटी तालुके बार जे जनरल सेक्रेटरी लियाकत बिरोई जो नंढो भाउ आहे। अहिड़े इतला ते बिरिया बार जो सदर एडवोकेट अब्दुल करीम लहरानी, एडवोकेट नायाब निसार मल्ला, एडवोकेट आबिद राजपूत ऐं एडवोकेट अमर इम्तियाज मेमून पिण अस्पताल पहुची विया। उन मौके ते एडवोकेट अब्दुल करीम लहरानी, नायाब निसार मल्ला ऐं अमर इम्तियाज मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। फुर दौरान मज़ामत ते तालका बार बिरिया जे जनरल सेक्रेटरी लियाकत बिरोई जो नंढो भाउ कुर्बान बिरोई मारिजी वियो आहे। अहिड़े वाक़े ते सुभाणे सॼे ज़िले अदालतुनि जो बाइकाट करे हड़ताल जी काल ॾिनी वेंदी। अहिड़े वाक़े ते SSP नौशरो फिरोज़ ऐं हद जी पुलिस ते सवालिया निशान लॻी वियो आहे। पुलिस इलाइक़े वासियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। हिननि आला अमलदारनि खे वाक़े जी जांच करण जी अपील कई है। ॿिए पासे इतला पवण ते नौजवान जे घर में कोहराम मची वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।